ॾाढी थकावट खां पोइ पर तारीफ़ निकाले भाव विष्णु जे जेको साउंड ते वेही करे बि असां थकी था पऊं पर बाबा जी रहमत आहे एॾो सुठो हालात थो करे। क्या बात है, जोरदार तारीफ़ आहे हमारे विष्णु बाबा। लख जीवन गौशाला गाय माता जी सेवा 33 करोड़ देवी देवताओं की सेवा है। सभी जन अचन था पिया उन्हनि 33 करोड़ देवी देवताओं में नथा पहुंची सघूं तो घट में घट गऊ के खाराइण जे लाइ गऊ जी आसीस पाइण जे लाइ असांजा भाई जी भी ॿुधाईंदा आहिनि त जेकॾहिं गौशाला में वञी गाय माता जी सेवा कंदी त ही ग्रह ख़राब थी सुठो ठहंदे हिन सां ई भाग बणजंदे पंहिंजा कर्म ठाहींदा अचूं। अहिड़ो सुठो असांजो बाबा जन जो वर्ती उत्सव जो मेलो वरी उहो गौशाला जी पहुतो ज़मीन ते त क्या बात है। अचो तो गाय के पालक श्री कृष्ण भगवान अचो तो उन्हनि खे मनायो उन्हनि खे यादि कयो। बोलो कृष्ण कन्हैया लाल की बोल गौ माता की जय श्यामा तू है नंदगांव में भी जटिया बता जय श्यामा तू है नंदगांव में भी जटिया बता ओ जटिया बता की बेटे गंगा जी जटिया बता की बेटे गंगा ओ तेरी गंगा जी
छोटा बच्चा मैं भी जंडिया पंजाब थी जेकॾहिं तूं नटखट नाथाणे उते बि नटखट कृष्ण चेरी पैदा कर प्यारो बिठो तो वाकई नटखट करे तो अचो ओ साथे गले चोरी चोरी सखिया बुलाते हो 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 सखिया बुलाते ने यार दिया सखिया बुलाते ने
Yaar vichhya
કમળદાસ સાહેબ કી अशोक माणिक जिन जो नालो ई आहे अशोक माणिक चेंबूर माता जी जोत में असांजी माता रुक्मणी देवी सामान्य आशीर्वाद सां वरन खां वठी उन्हनि में त मनाईंदासीं शिव जी शक्तिअ बिना अधूरो आहे त मां चाहींदुमि असांजे भाउ अशोक माणिक खे हिकिड़ो माता जो सुहिणो भॼन असांखे ज़रूरु ॿुधाए। हाँ बिल्कुल मथा हसी कृपा किया या ग्रह और इस पात्र में जो बेबू नंदड़ो कला में राजा कलाकार नंदड़ा गोवा में गाड़ी मौज होती तो अंग्रेज सा जुड़े लाए भजन में गाना गाए करे उनके नचाए टपाए तो जोरदार तालियों असांजे जितेंद्र नागरानी असांजी भाभी ने ॾिना।
माला है मुझको मुझे संभाले मेरे जीवन
Oh
બાપે જવું ખાતો અહીંથી પૂરી થઈ ગઈ આત્મા ઘણા પ્રેમી ये वाला आचार तो माचा ही तो देखो बाबा जी जो वर्षे जो भजन गायो वो बड़े रिपीट न जाओ जे आया जे प्रेमी उहे भी कंपेयर करन बाबा जी ने वर्षे कार्यक्रम पे आशीर्वाद प्राप्त कर जो वर्षिया वर्षम वर्ष जना रे तडी जडी उन जगह घर जना जेको 10 जनो तो वर्षो चाइनीज माशो भाई वर्षी मना वर्ष मना वर्षी पर ही चौने बना हुआ कुछ पाया नहीं कुछ पाया नहीं कुछ खोलो बंद है कुर्सी न बंद है ये कुर्सी को साथ नहीं है ताऊ ये कुछ पाया नहीं ये सच्चो बाजू है मां पाण पातो है संत जी धर्म पातो है घणो विश्वास है और पेर खड़ा संत जी आशीर्वाद अच्छी घड़ी ने आधी मतलवा जाड़ो जा नंद बिन छे छोट दर्शन आए
वर्सी मनायूं था ऑफिसर ठाहियूं था मां त केतिरा ई ॾिठा आहिनि असांजा नागराणी साहब असांजा मैडम साहब इहे असांजा डॉक्टर साहब कीअं सेवा अची करे कनि था पिया ऐं घणो ई कुझु पाइनि था केतिरा प्रेमी ॾिसो अचनि था मां पाण साक्षात भाईजीअ जी रहमत ॾिठी आहे मां बि कंहिं टाइम ते भाईजीअ वटि आयुसि ऐं को सुवाल खणी करे पहुतो मां उन्हनि सुवाल बाबा भोलेनाथ जी असीम कृपा असांजे बाबा रामदास साहब जी असीम कृपा कीअं ककबन में दूर करे छॾियो अचो उन्हनि जे वर्सी महोत्सव ते असीं वेठा आहियूं मां डॉक्टर साहब खे चवंदुमि बाबा साईं जी जीवनीअ जे मथां थोरी रोशनी आयल संगत खे थोरो ॿुधाईंदा गॾो असांजी मूवी बि चालू आहे जेके इहा एडिटिंग थींदी ऐं यूट्यूब चैनल ते वेंदी मां चाहींदुमि ॿ शब्द तव्हां वर्सी महोत्सव असां हर साल सतगुरु स्वामी रामदास उदासी जो वर्सी महोत्सव असां हर साल धूमधाम सां जीवन गोल गौशाला में मल्हाईंदा आहियूं जेके बि भक्त श्रद्धा भावना सां हिते मथो टेकींदा आहिनि उन्हनि जा सभु कार्य पंहिंजे लेखे पूरा थींदा आहिनि ॾाढे नंढे समय ते अलाए कीअं सचपच दिली तमन्ना हुई त बाबा जी के वर्सी मौके पे असां भी हाजिरी भरियो बहुत कोशिश की हमारे नागरानी साहब और हमारी टिकट निकली हुई थी पता नहीं कैसे इस तरह से मूवमेंट बनी कि सुबह की 5 तारीख को सुबह फ्लाइट में हम गोवा से यहाँ पहुँचे पूरी रात का जागरण है वहाँ भी अच्छा कार्यक्रम था फिर यहाँ पर पहुँचे हमारे भाई विष्णु जी वो भी हाजिरी भरना चाहते हैं पहली बार आए भाई
असांजे डॉक्टर साहब उते हलिया ऐं चादर कुशन तव्हांजी पंहिंजी क़ौम छा नथियो खाओ उते छा पर कुदरत खां दरवेश जेके बिना खाइण वारा बिना पीअण वारा ऐं उनखां पोइ उहे शहर में मौज मचाया अचो दरवेश जे घर ते आया आहियूं ऐं असीं वठो मौज कयूं खुशी
मैं माफी आपसे मैं कहूँ सचो हमें आपको अदा करना सी विशाल भाई कृपया करें पेजो मधु ढके करें एमपीजी पेजो ये चप्पल बादल हो गया सुबह से बजे चप्पल चुरा गयो लास्ट में कढ़ाई डाले दूरी साईं कमेंट है भाई अल्लाह जो कमेंट है आपकी बैठे बैठे एक डाले दूरी पहले साईं साईं गाना सब अल्लाह जो पानी कमेंट हो आयो यार पूरी करना कभी नजरास गाने से लौटे सबके मन की यही है तो जिनके भी जुड़ा गया अरदास करिए लोग खुदा को अरदास कर सके जय झूलेलाल मैं अरदासा मामा पावे जो अरदास कराए मैं अरदासा मामा पावे जो अरदास कराए साड़ी संसदी अरदास जना दी बूढ़ी बाबा रामदास जी अरदास जना दी बूढ़ी कर दे भाई जी विशाल जी अरदास जना दी बूढ़ी कर दे विकी विशाल जी अरदास जना दी बूढ़ी कर दे इन्हां तो लखों लख बनाए तेरा घर दे भाग बनाए जना दी बूढ़ी कर दे
उमेश मसोदी अरदास जिन्हां दी पूरी कर देना इन्हां दे लखों लख भला इन्हां दे घर विच वादा रतन दी जो नास हे मेरे दिलदार रतन दी शादी के मौके शादी के कोई मिलार जोत गई दम अतनी जोत करंदा एक शेराबादी जेके भी दे संत भगत आए सबन में काई जेका भी आस में आस पूरी गजे गजे तो चावा जो मतलब दिलदार साईं जो साहिब